सिंधवासियो, जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैयद। अॼु मां शहीद शाहनवाज़ कुंभार जे शहादत, ॾुखो ईंदड़ वाक़े ऐं सिंध जे ग़ुलामीअ जे उन बदतरीन सूरत हाल ते तव्हां सां मुखातिबु आहियां। सभ खां पहिरें त मां सम्झां थो त सिंध जे ग़ुलामीअ जी बेहसीअ जी इहा इंतिहा आहे त सिंध जेका हज़ारनि सालनि खां तहज़ीबुनि जी माउ ज़मीन रही आहे, सिंधी क़ौम जंहिंजे लाइ मशहूरु आहे त समूरी दुनिया में जॾहिं मुस्लमान मुल्कनि में इंतिहा पसंदी, दहशतगर्दी, ख़ुदकश हमला ऐं अणसहप जी अहिड़ी सूरत हाल हुई जो जेको बि ॿिए मज़हब सां तालुक़ु रखे पियो उन जा कंध कपिया पिया रिढुनि ऐं ॿकिरियुनि वांगुरु। अहिड़े वक़्त में बि सिंध पंहिंजे तारीख़ी हज़ारनि सालनि जे क़ौमी कल्चर, सूफ़ी रवायतुनि, सहप, इंसानियत ऐं माण्हपे जे उन गुणनि खे रखी करे अॻियां ऐं कंहिं बि क़िस्म जी इंतिहा पसंदी ऐं उन दहशतगर्दीअ जो शिकार न थी। असां वटि सिंध जो जेको मज़हबी आलम आहे, मौलाना उबैदुल्लाह सिंधी हुजे, मौलाना अज़ीज़ुल्लाह ॿोयो हुजे, या ख़ालिद महमूद सूमरो हुजे, या अहिड़ा सवें ऐं हज़ारे माण्हू हूंदा जेके मज़हबी तालीम सां गॾु सिंध जे उन्हनि तारीख़ी ऐं क़ौमी रवायतुनि जा बि अमीन रहिया आहिनि। ऐं जेको असांजो सिंधी क़ौम जो जेका असांजी सोच आहे, असांजो जेको फ़िक्र आहे, असांजो जेको फ़लसफ़ो आहे त मज़हब खां इंसान वॾो आहे। मज़हब इंसाननि जे लाइ आहिनि, इंसान मज़हबनि जे लाइ कोन्हनि के। तंहिंजे करे असां वटि हाणोकी जेका सूरत हाल आहे जंहिंमें शहीद शाहनवाज़ कुंभार, हिकिड़ी ॻाल्हि मां समूरी सिंध खे, सिंध जे क़ौमी कारकुननि खे, बाशऊर सिंधियुनि खे ऐं जेके बि मूंखे पोइ ॿुधंदा, मां हीअ रिकॉर्डिंग करे रखंदुसि पंहिंजे हिन फेसबुक ते। सिंध हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾे त सिंध गिदड़नि नाहे खाधी। सिंधी क़ौम, सिंध जो क़ौमी कारकुन, दानिश्वर, अदीब हिन क़िस्म जा वाक़िया करे रियासत सिंधी समाज खे ख़ौफ़ज़दा करणु चाहे थी। ख़ौफ़ में माण्हुनि खे मुब्तला कयो, क़ौमुनि खे ख़ौफ़ज़दा कयो, उन्हनि खे रियासती नैरेटिव तहत सरकारी जेको बयानियो हूंदो आहे, सरकारी जेको मौक़िफ़ हूंदो आहे त उहे बार बार इहो अहसासु ॾियारींदा आहिनि ग़ुलामनि खे त तव्हां ग़लति आहियो, तव्हां दीन जे ख़िलाफ़ु आहियो, तव्हां ग़ैर मुहज़ब आहियो, तव्हांखे खाइणु नथो अचे, तव्हांखे पाइणु नथो अचे, तव्हांखे हीअं नथो, यानी नफ़्सियाती तौर ते क़ौम खे डिप्रेस करे, क़ौमुनि खे ख़ौफ़ज़दा करे साम्राज जेको आहे उहो उन ग़ुलामीअ में जेको आहे क़ौमुनि खे ग़र्क़ कंदो आहे। इन करे मां सम्झां थो त हीउ वाक़ियो जंहिंखां पोइ हिकिड़ी यानी ग़ैर यकीनीअ जी सूरत हाल सिंध में अचे पैदा थी आहे त यार छा थींदो, हाणे छा थींदो। माण्हुनि में ॼण त हिकिड़े क़िस्म जो ॼण डपु, ख़ौफ़, हिकिड़ी वेचारगी, हिकिड़ी जेका वेगाणप जेका पैदा थी आहे। तंहिंजे करे मां समूरी सिंध खे चवां थो, सिंध जे क़ौमी कारकुननि खे ऐलानिया तौर ते त शाहनवाज़ कुंभार सिंध जो शहीद आहे। असां जीए सिंध मुतहदा महाज़ जे पारां उनखे सिंध जो शहीद करार था ॾियूं, छाकाणि त हे साज़िशुनि जो शिकार थियो आहे। छाकाणि त सिंध खे जंहिं मज़हबी इंतिहा पसंदीअ तरफ़ रियासत वठी वञणु चाहे पई, जंहिंमें असां हिन सॼी सूरत हाल में असां कोन वियासीं, जेका मूं तव्हांखे ॿुधायो त सॼी दुनिया में इंतिहा पसंदी, अफ़गानिस्तान में मज़हबी इंतिहा पसंदी, दहशतगर्द तंज़ीमूं, ख़ुदकश हमला, शाम में, इराक़ में, अफ्रीका में बोको हराम खां वठी, यानी समूरो जेको ख़ितो आहे
उहो समूरो ख़ितो दहशतगर्दी इंतिहा पसंदीअ अणसाप तरफ़ जेको आहे धिकिजी वियो। कहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिठो हूंदो त यज़ीदी जेको कबीलो आहे उन जूं हज़ारे नियाणियूं कीअं इन्हनि इंतिहा पसंद ऐं इन्हनि मुनाफ़िक़ मुलनि जेके मुलागर्दी जेका कनि पिया उन्हनि नियाणियुनि जी बेहुरमती कई वई, उन्हनि सां ज़नाऊं कयूं वयूं, माण्हुनि जा कंध कटिया विया। उन वक़्तु बि सिंध जो इहो पैगाम हो त बाबा मज़हब जेके आहिनि उन्हनि खां इंसान ऐं इंसानियत बुलंद आहे ऐं सिंधी क़ौम उन मज़हबी इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दीअ जो शिकार न थी। पर हाणे मुनज़म तरीक़े सां सिंध खे उन तरफ़ जेको आहे उहो धिकियो थो वञे। हीउ हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो आहे जंहिंमें माण्हुनि खे क़ौम खे जहालत ऐं उन जेको जिहादी जेका अणसहब आहे उन तरफ़ जेको आहे धिकियो पियो वञे। इन करे मां सम्झां थो हिकिड़ी ॻाल्हि समूरी सिंध खे चवां थो क़ौमी कारकुननि खे त शहीद शाहनवाज़ कुंभार उनखे असीं सिंध जो शहीद करार ॾियूं था जसमम पारां, ऐं समूरी सिंध में उन जे लाइ ताज़ियती मेड़ाका कयो। उनजे माइटनि ते प्रेशर ॾिनो वियो आहे, उनजे वालिद ते वालदा ते घरवारीअ ते भाइरनि ते उन्हनि खे प्रेशर ऐं दॿाउ ॾिनो अथनि त हिन जेको आहे सो शरीयत जे इस्लाम जे ऐं जेका ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे, नतीजे में हिन जी मालिकी न कयो। ऐं सम्झां थो त हिकिड़ो असांजो माण्हू शहीद कयो वियो आहे ऐं उन जे शहादत ते ॻोढ़ा ॻाणण उन्हनि जे माइटनि खे नथा छॾीनि, ऐं बेहसीअ जी इहा इंतिहा आहे त उनखे जेको आहे सो दफ़न करण बि नथो छॾियो वञे, यानी उन जे लाश खे साड़ियो वियो आहे। हाणे हिते ॻाल्हि क्लियर आहे, हे ग़ुलामीअ जा असीं जेके भोगनाऊं भोगियूं था पिया, ऐं उहे पुलिस ऑफिसर हे सोशल मीडिया ते मां ॾिसां पियो उन्हनि जा फ़ोटू उनखे गुल पेश कया पिया वञनि, इहे ॻाढ़ियुनि ऐं कारियुनि ॾाढ़ियुनि वारा उन्हनि जे अॻियां चमचागिरी पिया कनि। मां समूरी सिंध खे थो चवां, क़ौमी कारकुननि खे इन्हनि जूं शिकनियूं यादि कयो। इहे जेके वर्दी पोश गुंडा जिन बदमाशी कई, जिन शाहनवाज़ खे शहीद कयो आहे, कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए उहो हिकिड़ो इल्ज़ाम हणी उनजे मथां उनजे माइटनि खे प्रेशर पिया ॾियारीनि, ऐं उहे मुला जेके सरकारी मुला आहिनि, रियासती जेके दलाल आहिनि ऐं मिठायूं पिया विराइनि, गुलनि जी वर्खा पिया कनि। मां क़ौमी कारकुननि खे चवां थो त उन्हनि मुलनि जूं ऐं उन्हनि वर्दी पोश दहशतगर्द गुंडनि जूं जेके आहिनि से तस्वीरूं पंहिंजे ज़हननि में यादि रखो, यादि कयो, इन्हनि खे कॾहिं विसारणो कोन्हे को, छाकाणि त सिंध गिदड़नि नाहे खाधी। क़ौमी तहरीक ईअं कमज़ोर कान्हे का जो सिंध जे बचनि खे ईअं रियासत जेको आहे मुलनि जे मार्फत जेको शहीद कराईंदी, रियासती इदारनि जे मार्फत शहीद कराईंदी, ISI जे मार्फत शहीद कराईंदी, फ़ौज असांजे माण्हुनि खे शहीद कंदी, रेंजर्स असांजे माण्हुनि खे शहीद कंदी, ऐं सिंध जी क़ौमी तहरीक वेठी हूंदी। ईअं कोन्हे को, ख़ौफ़ ऐं हिन दहशत खे मुंतक़िल कयो उन्हनि धुरियुनि ॾांहुं। ऐं मां हिते हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे सो सिंध खे ॿुधाइणु चाहियां थो त सिंध में जेके मुला आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा उहे आलम आहिनि, उनखे मां मुलो नथो चवां, जीअं मूं नालो खयो त असांजा सिंध जा उहे आलम जेके मज़हब खे दीन खे सम्झण जे लाइ, इस्लाम खे सम्झण जे लाइ जेके कोशिशूं कनि पिया, उहे सिंध जो आलम जेको आहे उहो इन इंतिहा पसंदी ॾे नथो, मूंखे लॻे थो को वञे थो। ॿियो मुलो आहे रियासती दलाल एजेंट, पंजाबी मुलो जेके थर में हिननि वञी इन पासे जेके मदरसा खोलिया आहिनि, हाफ़िज़ सईद ऐं इनजे जेको हमनवावनि जेके सिंध खे नफ़्सियाती तौर ते ग़ुलाम करण जे लाइ, सिंध खे उन तारीख़ी जेको असांजो क़ौमी शऊर ऐं रवायतूं आहिनि उनखे ख़तमु करण जे लाइ कोशिशूं कनि था। इन करे उहो मुलो जेको हिन क़िस्म जा वाक़िया कराए ऐं सरकारी जेके पुलिस वारा आहिनि, ISI जा जेके दलाल एजेंट आहिनि, उन्हनि खे मिठायूं ॾिनी थियूं वञनि। मां चवां थो, उन्हनि खे बि चवां थो त जेकॾहिं ही इन क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त सिंध में तव्हां सां बि इन क़िस्म जो असरु न थिए त इन्हनि पुलिस वारनि खे फ़ौरी तौर ते इहो जेको शाहनवाज़ शहीद आहे इन जे क़त्ल जो उन्हनि जे मथां FIR कटे इन्हनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे, ऐं उन्हनि मुलनि खे बि जेके हिननि खे मिठायूं पिया पेश कनि, इन्हनि समूरनि ते शाहनवाज़ शहीद जी
FIR दाख़िल करे इन्हनि खे जेकॾहिं उन गिरफ़्तार नथो कयो वञे त पोइ यादि रखिजो त सिंध जी क़ौमी तहरीक वटि इन्हनि समूरनि माण्हुनि जी FIR कटण जो अॼु मां ऐलान थो कयां। असां FIR कटे चुका आहियूं इन्हनि वर्दीअ वारनि ते, ॿिन्हिनि ते ऐं उन्हनि मुलनि ते। जेको बि हिननि जे क्लिप में नज़र थो अचे मुलो ऐं ॾंद कढी जेको चवे थो तव्हां चङो कमु कयो आहे, मां सम्झां थो त सिंध जे रूह खे अॼु जेको आहे सो हे क़तल करे रहिया आहिनि। सिंध जी तारीख़ खे क़तल पिया कनि, शहीद पिया कनि। सिंध जे दरिया खे केनाल ठाहे जीअं हे शहीद पिया कनि। सिंधी ॿोली शहीद पई थिए, सिंधी क़ौम जो वजूद शहीद पियो थिए। सिंध जो तारीख़ी आज़ाद वतनी जेको तशख़ुस आहे, हैसियत आहे असांजी, उहा शहीद कई वई आहे, शहीद थिए पई पाकिस्तान में ग़ुलामीअ जे करे। इन करे हे असांजा इनफ़रादी वाक़िआ इहे जुड़ियल आहिनि उन इज्तिमाही वाक़िअनि सां। हिरगो ईअं कोन्हे त शाहनवाज़ खे कुंभार खे शहीद कयो वियो आहे। खोड़ अहिड़ा सहाफ़ी, अहिड़ा उस्ताद, प्रोफेसर, पढ़ियल लिखियल माण्हू जेके सिंध जो शऊर आहे उनखे शहीद पिया था कनि। इन करे मां सम्झां थो त दुनिया में हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधो, दुनिया में जॾहिं रोशन ख़्यालीअ जूं तहरीकूं शुरू थियूं ऐं हे 14हीं सदीअ खां 14, 15, 16हीं सदीअ खां वठी 18, 17, 18हीं सदीअ ताईं रोशन ख़्यालीअ जी, साइंस जी, अकुल ऐं फ़हम जूं जॾहिं हे तहरीकूं हलियूं, उन्हनि जे अॻियां हे मज़हब जेके आहिनि, मज़हबी शरीयतूं जेके आहिनि इहे बुल ॾेई अॻियां अची बीठियूं। ऐं हे को मामूली ॻाल्हि कान्हे का, हे अकुल जा दुश्मन आहिनि बुनियादी तौर ते। छाकाणि त इहो इन सॼे तजुर्बे मां यूरोप निकिरी चुको आहे। यूरोप इहो तजुर्बो कयो 14हीं सदीअ में, 15हीं सदीअ में, जॾहिं हिते अकुल ऐं फ़हम जूं, रोशन ख़्यालीअ जूं तहरीकूं हलियूं। साइंस जॾहिं जेको आहे पंहिंजा पेर रखणु शुरू कया, उन वक़्तु हे जेका कलीसा जी शरीयत आहे उहा अॻियां अचे बीही रही। यानी समूरा मज़हब, पर 14हीं सदी वारी ॻाल्हि थो कयां, कलीसा अचे अॻियां बीही रही त बाबा जेका मसीही शरीयत आहे, उन मसीही शरीयत में हे जेके इल्हामी किताब आहिनि, इल्हामी शरीयतुनि में इहो लिखियलु आहे त हे जेको सिजु आहे उहो ज़मीन खे चौधारीअ तो गश्त करे। छाकाणि त इहो कलीसा थी चवे, मज़हब था चवनि, समूरा मज़हब, मसीहत खां वठी इस्लाम ताईं समूरनि मज़हबनि जे इल्हामी किताबनि में इहो आहे त बाबा सिजु ज़मीन जे चौधारीअ फिरे थो, ज़मीन हिकिड़े हंधि बीठी आहे। नतीजे में साइंस जॾहिं इन नतीजे ते पुगी, साइंसी माण्हुनि इहो नतीजो कढियो त ज़मीन सिज जे चौधारी थी फिरे, सिजु ज़मीन जे चौधारी नथो फिरे। उन वक़्तु ही जेके शरई जेके हिननि जूं कलीसाऊं आहिनि, ही सभु जेके आहिनि बाहि थी हलिया। नतीजे में उन्हनि माण्हुनि खे जिन रोशन ख़्याली जी तहरीक हलाई 14हीं, 15हीं, 16हीं सदीअ में जहिड़ो साड़ियो वियो, जहिड़ो साड़ियो वियो उन्हनि खे। जिन चयो त असीं जहाज़ था ठाहियूं ऐं लोह जो हिकिड़ी अहिड़ी मशीन हूंदी जेका हवा में 400, 500, 700 माण्हू खणी उॾामंदी। हिननि चयो त इहो मुमकिन ई कोन्हे, इहो इल्हामी किताबनि में लिखियलु कोन्हे, तव्हां कुफ़र था ॻाल्हायो, कूड़ था हणो। साइंस चयो त असीं रेलगाॾी ईजाद था कयूं जेका हज़ारे माण्हुनि खे खणी जेको आहे सो ज़मीन ते डोड़ंदी, हलंदी। हिननि चयो कूड़ था हणो, शरीयत में ईअं आहे ई कोन। यानी जहाज़ ठहियो, शरीयत मुखालफ़त कई, रेल ठही, शरीयत मुखालफ़त कई, कंप्यूटर, मोबाइल, AC, बिजली, रेडियो, मोटरसाइकिल, कार, बस, जेका बि यानी साइंस तरक़ी कई, इजाद कई, हिननि मुलनि चयो, हिननि जी शरीयत चयो इहो कुफ़र आहे, तव्हां जेका सा ब्लास्फेमी था कयो, या शरीयत जे जेको आहे मनाफ़ी ॻाल्हि आहे, इहो कुफ़र आहे। इन करे जॾहिं साइंस कमज़ोर हुई त हिननि साइंसदाननि खे जहिड़ो बि साड़ियो। पर हाणोकी सूरत हाल इहा आहे त उहो मौलवी, उहो मुलो जेको चए थो त साइंस जेका आहे उहा ग़लति आहे, उहो वरी उहो पैगाम पंहिंजो हुन मोबाइल ते थो भरे। यानी मोबाइल ते क्लिप भरे चवनि था त मोबाइल हराम आहे, टेलीविज़न ते ख़िताब कंदे चवनि था त TV बि हराम आहे, AC मस्जिद में हणी ऐं उन जे थधिकार में वेही बांगू सांगू ॾेई चवनि था त इहा AC बि हराम आहे, कुफ़र आयो। तंहिंजे करे मां सम्झां थो त हाणे हिकिड़ो ॾुखोईंदड़ सूरत हाल इहा आहे त जेके मामला यूरोप वारनि 14हीं, 15हीं सदीअ में तय कया, साइंस ते, साइंस जो बोल बाला थियो, नतीजे में अॼु
यूरोप दुनिया जो मुहज़ब तरीन जेके मुआशिरा आहिनि उहे यूरोप आहे, अमेरिका, कैनेडा, इंसानियत जो एॾो वॾो क़दुरु आहे, इहे सॼियूं जेके इजादूं आहिनि साइंस इंसाननि खे विरहाए कोन थी। छा ईअं आहे त हे जेको मोबाइल आहे इहो अंग्रेज़नि ऐं ईसाइनि जे करे इजाद कयो आहे त मुस्लमान जे हथनि में नथो हले? ईअं आहे? को हिंदू हलाए त चए त मां न हलंदुसि, जो मूंखे ईसाई इजाद कयो आहे। सिंध जे ॿेले में वेठल सनाउल्ला शर्ब मोबाइल हलाए थो। मोबाइल नथी चए त मां मुस्लमान आहियां, ईसाई आहियां, हिंदू आहियां, मोबाइल चए थी मां साइंस आहियां, मां अकुल आहियां, मां ॾाहप आहियां। अॼु मां ॻाल्हायां थो जर्मनीअ में वेठो आहियां, सुभाणे जॾहिं मां पंहिंजे हिन खे रखंदुसि फेसबुक ते या अॼु जेकर रखंदुसि कलाक ॾेढ खां पोइ तव्हां मूंखे ॿुधंदो। यानी साइंस माण्हुनि खे इंसान ज़ात खे विरहाए कोन थी। पैरासिटामोल ईअं न आहे त को ईसाई खाईंदो त उनजो मथे जो सूरु ऐं बुत जो सूरु लहंदो, पर मुस्लमान ते असरु न कंदी, छाकाणि त इहो जेको आहे हुननि जी इजाद आहे न। तंहिंजे करे साइंस जी का बि दवा हुजे समूरनि इंसान ज़ात खे फ़ाइदो ॾींदी। साइंस जी का बि मशीनी इजाद हुजे, उन में जहाज़ में मुस्लमान वेहंदो त बि जहाज़ उॾामंदो, हिंदू वेहंदो त बि जहाज़ उॾामंदो, ईसाई वेहंदो, कहिड़ो मज़हब जो वेहंदो उहो उॾामंदो। पर तंग नज़री जेका मज़हबनि में आहे त बाबा हे जेको आहे, यानी तव्हां को सुवालु करणु हाणे कोन छॾींदो। सुवालु माण्हू करे सघे थो, कंहिं शइ में मुंझल आहे, उन में जेको आहे उनजो मोंझारो दूरि तॾहिं थींदो जॾहिं तव्हां फ़िक्र जी जेका आज़ादी आहे, तनक़ीद जी जेका आज़ादी आहे, इख़्तिलाफ़ राय जी जेका आज़ादी आहे, जॾहिं तव्हां उहा खसींदो तॾहिं मुआशिरा ऐं समाज जेके आहिनि उहे कुंद ज़हन थी वेंदा आहिनि। सवाल न कयूं हा त हे मोबाइल इजाद न थिए हा, टीवी इजाद न थिए हा, जहाज़, हे रेलूं, हे भली सिंध जे ॿाहिराणी में कोई वेठो आहे न, कचे जे ॿेले में जेके माण्हू वेठा आहिनि, राति जो उन्हनि खे बि नज़र ईंदो त मथां जहाज़ वञे पियो, नंढिड़ो तारो तव्हांखे जेको न लुॾंदो नज़र ईंदो, ॾींहं जो बि जहाज़ नज़र ईंदो, रेल बि नज़र ईंदी। तंहिंजे करे अॼु जे दौर जी जेका शरीयत आहे, शरीयत जो मतिलबु छा आहे? शरीयत जो मतिलबु आहे त ज़िंदगीअ खे गुज़ारण जा उसूल ऐं तरीक़ा। हाणे मां इन ते ॻाल्हाए चुको आहियां, बार बार ॻाल्हाए चुको आहियां, तव्हां सुबुह जो उथो, तव्हांजी सॼी ज़िंदगी शाम ताईं सुम्हण ताईं साइंस सां ॻंढियल आहे। ॾींहं जो तव्हां कंहिं न कंहिं कलाक अधु कंहिं स्कूटर ते चढ़िया हूंदो, जहाज़ खे ॾिठो हूंदो, मोबाइल तव्हांजे हथ में हूंदी, टीवी तव्हां वटि हूंदी, यानी सभु साइंस आहे। ऐं इहा शरीयत आहे न, ज़िंदगी गुज़ारूं पिया न, का तकलीफ़ थिए ॿेले में, किथे कंहिं शहर में, ॻोठ में, कंहिंखे मोबाइल ते तव्हां जेको आहे मिट माइट खे कॉल कंदो, ओॾीमहिल हली वेंदी, बाबा हीअ तकलीफ़ आहे। अॻे ईअं न हो। अॻे कराची में को माण्हू हूंदो हो, बीमार थींदो हो, जेकर के ॻोठ में, असांजे ॻोठ में टहणीअ में को बीमार थिए त कराची 3 महीननि खां पोइ नियापो पुॼंदो हो। सुबुह वधाए 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 हुनखे चयो, हुनखे चयो, हुनखे चयो, मालिक जो ज़ुकाम हुजे उते वञी ख़बर पवंदी त गुज़ारियो, चोथों पंजो बि थी, टीजो बि थी सघियो, पर मोबाइल उते जो उते थी ॻाल्हाए। तंहिंजे करे मां सम्झां थो त ग़ुलामीअ में सिंधी समाज खे धिकियो पियो वञे। सिंध जा वारिस जाॻो, असीं वारिस आहियूं। हे बुनियाद परस्ती रियासत बि बचे। हे पुलिस जी वर्दीअ में इहो बदमाश जेको कूड़ो मुक़ाबिलो थो करे, कूड़ो मुक़ाबिलो करे वरी तव्हां जेको आहे शाबाशियूं पिया वसूल कयो। ॻाल्हि जेकॾहिं इहा आहे त बाबा हुन शरई हवाले सां हिकिड़ी स्टेटमेंट रखी, हुनखे गिरफ़्तार कयो, कोर्ट में पेश कयो, कोर्ट पुछे था त वाह तो हे लिखियो आहे न लिखियो आहे, सवाल उथारियो अथई न, इन सवाल जो जवाबु अचणु घुरिजे न। मज़हबी मामलनि ते को बि सवाल आहे, मूंखे सवाल आहे, तव्हां सवाल जो जवाबु नथा ॾियो, उनजे बजाए मारियो था, माना तव्हां खुटल हो। मज़हब खुटल आहिनि। जेको बि चिड़े थो, सवाल जो जवाबु नथो ॾिए, उनजी जॻह ते माण्हुनि खे मारे थो, माण्हुनि खे विरहाए थो, हिंदू ऐं मुस्लमान में विरहाए थो, ईसाई ऐं सिख में विरहाए थो, मुख़्तलिफ़ जेको आहे शीए ऐं सुन्नीअ में विरहाए थो, अहमदी ऐं बरेलवीअ में विरहाए थो। माण्हुनि खे जेकॾहिं मज़हब विरहाए थो, तंहिंजी माना इहा आहे त मज़हब पंहिंजी अफ़ादियत हाणे विञाए चुका आहिनि। तंहिंजे करे मां सम्झां थो त हीउ मुंहिंजो को मज़हब ते लेक्चर कोन्हे को, पर बुनियादी ॻाल्हि जेका आहे उहा ग़ुलामीअ जे करे आहे।
ग़ुलाम सिंध खे इन क़िस्म जा ॾींहं ॾिसणा पिया पवनि त असांजा कूंदर पुट एॾो शहज़ादो सुहिणो जवान अवा चऊं ब्लास्फेमी कई आई हुनखे कूड़े मुक़ाबले में जेको आहे सो शहीद करायो अथनि वरी ख़ौफ़ पैदा कयो अथनि त वरी उहो सिंधीअ में चवंदा आहिनि हण धीउ खे त सिखे न हिकिड़े खे कूड़े सचे इल्ज़ाम में हणोसि त जे ॿियनि जो साह मुठ में थिए ऐं हिते साबित कहिड़ी शइ पई थिए रियासत जो नेरेटिव ॿिकोमी नज़रियो मुस्लमान हिकिड़ी क़ौम आहे मुस्लमान क़ौम आहे वेल करे छॾियूं सॼे हिंदुस्तान खे विरहायूं हिंदुस्तान खे विरहायूं त मुस्लमान अलॻि क़ौम आहे हिंदू अलॻि क़ौम आहे पोइ वरी 71 में 30 लख मुस्लमान बंगालियुनि खे क़तलु कयूं ओॾीमहिल बाबा मुस्लमान क़ौम कोन हुआसीं 30 लख बंगाली मुस्लमाननि खे क़तलु कयो ॿार बच्चा औरतूं इहा सॼी इंतिहा पसंदी रियासत जे नेरेटिव जे करे छाकाणि त जे मुस्लमान क़ौम नथा चवनि त पाकिस्तान थो डहे छा मुस्लमान क़ौम आहिनि ईरान जा मुस्लमान पाकिस्तान जा मुस्लमान हिकिड़ी क़ौम आहिनि अफ़गानी मुस्लमान ऐं असां सिंधी हिकिड़ी क़ौम आहियूं अरब ऐं असीं हिकिड़ी क़ौम आहियूं क़ौमूं अलॻि हूंदियूं आहिनि मज़हब अलॻि हूंदो आहे क़ौमूं ठहंदियूं आहिनि वतन ऐं तारीख़ जे कल्चर ऐं पैदावारी ज़रियनि जे या उन आब हवा जे बुनियाद ते मज़हब हिकिड़ो अक़ीदो आहे मज़हब ख़्यालु आहे मज़हब हिकिड़ी सोच आहे मसइलनि हिकिड़ा माण्हू आहिनि उनखे ॻाढ़ो रंग थो वणे हिकिड़नि खे साओ थो वणे हिकिड़नि खे फिको थो वणे मूंखे अॼु ॻाढ़ो थो वणे सुभाणे मां मटाया थो मूंखे ॻाढ़ो ई मज़ो नथो अचे मां साओ रंग माना इहो मूं पंहिंजी सोच मटाई मज़हब सोच आहे पर मुंहिंजी सिंधियत जेका आहे उहा वतन जे हज़ारनि सालनि जे तारीख़ सां जुड़ियल आहे सिंधी हिंदू आहे त बि सिंधी आहे सिंधी मुस्लमान आहे त बि सिंधी आहे सिंधी को कंहिं मज़हब खे नथो मञे त बि सिंधी आहे सिंधी शियो आहे सिंधी सुन्नी आहे अहमदी आहे केरु बि आहे कहिड़े बि मज़हब खे मञण जे बावजूदि बि असां सिंधी आहियूं मज़हब हिकिड़ो अक़ीदो आहे हिकिड़ी सोच आहे जेका जेसीं ताईं माण्हुनि खे सम्झ में अचे जेका नथी अचे त वरी खोड़ मज़हब आहिनि ॿियनि मज़हबनि में माण्हू आहिनि इन हवाले सां मां सम्झां थो हिकिड़ी ॻाल्हि क्लियर इहो ॿुधी छॾियो त हे ग़ुलामीअ जे करे ऐं रियासत जे साज़िशुनि जे करे हे ख़ौफ़ ऐं जेका दहशत ऐं वहशत जेका सिंधी मुआशिरे में पैदा थिए थी इन खे असीं तुरियूं था रद्द था कयूंसीं हिनखे सिंधी माण्हू रियासत जे इन्हनि साज़िशुनि खे रद्द थो करे असीं पंहिंजे हिकिड़े हिकिड़े सिंध जे पुट ऐं धीउ जी हिफ़ाज़त कंदासीं मज़हब जे नाले में असांखे जो मारे तव्हां टेॼारियो था असीं चऊं था त असीं मज़हब पंहिंजी जॻह ते सिंधियत जेका आहे असां उत्तम आल आहे इंसानियत जेका आहे उहा मज़हब खां मथां ई आहे तंहिंजे करे हाणे इहा ॻाल्हि ज़हन में रखो त सिंध जे उन्हनि मौलवियुनि खे मां चवां थो त हीअ जेका इंतिहा पसंदी आहे इहा असांखे ग़ुलाम करण जे लाइ कई पई वञे इन क़िस्म जा जेको रुझान आहे इहो पंजाबी मुलो थो करे पंजाबी IS जो एजेंट थो करे ऐं उहो जंहिं पुलिस खे एजेंसियुनि खे इस्तेमालु था कनि तंहिंजे करे मां हिकिड़ी ॻाल्हि अॼु वरी तव्हांखे ॿुधायां थो त हे जेकॾहिं असांजे माण्हुनि खे मज़हबी तोहीन ॾिसां यानी तोहीन मज़हब जे नाले में तव्हां तोहीन इंसानियत था कयो तव्हांखे तोहीन इंसानियत करणु न छॾींदासीं ऐं ईअं इहो ॻाल्हि ज़हननि मां कननि मां इहो दुआ कढी छॾियो त तव्हां असांजे कंहिं माण्हूअ खे मारींदो त पोइ को बि इंतिहा पसंदि मुलो मस्जिद में बि कोन खणंदो ईअं न आहे त तव्हां असांजे माण्हुनि खे मारे शहीद करे उन्हनि जे मिटनि माइटनि खे जेको आहे सो दावा ॾेई प्रेशर ॾेई चओ था त वाह तव्हां ठीकु आहे मज़हब जहिड़ी ॻाल्हि आहे या से घोड़ा अलाए छा न मज़हब जे बुनियाद ते असांखे मारींदो असां सिंधियत जे बुनियाद ते तव्हां सां बि साॻियो असरु कंदासीं तंहिंजे करे मां सिर्फ़ु अॼु सिंध खे एतिरो चवां थो ख़ौफ़ज़दा न थियो शहीद शाहनवाज़ कुंभार जी हर सिंध जे ज़िले में हर शहर में ताज़ियती मेड़ाको कयो उन जूं तस्वीरूं रखो इहो बुनियाद परस्तीअ जे ख़िलाफ़ु असांजी जंग आहे यादि रखो मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो ॿुधायां 3 जंगियूं आहिनि जेके असांखे विहणियूं आहिनि हे जेका ग़ुलामी आहे सिंध जी इन मां निकिरण जे लाइ सभ खां वॾी जंग जेका आहे उहा रियासत पाकिस्तान उन जी फ़ौज उन जे नज़रिए उन जे इदारनि एजेंसियुनि इन जे ख़िलाफ़ु असांखे हिकिड़ी वॾी क़ौमी जंग विहणी पवंदी जीअं असीं पंहिंजे हिन वतन खे
सिंधु देश वतन खे आज़ादु करायूं। नंबर 1 हिकिड़ी जंग। नंबर 2 त जेका जागीरदार तबिको जेको दलाल वेठो आहे, अॼु मौज़ू ॿियो आहे, पर हे जेके 6 केनाल जेको आहे सो सिंधु दरिया ते कढी ऐं जेको ज़रदारी मंज़ूरी थी ॾियो हुई, हे जेको सिंधु दरिया आहे असांजो शहीद थो थिए। हिकिड़े पासे शाहनवाज़ खे शहीद कयो अथनि, ॿिए पासे सिंधु दरिया पोइ शहीद थिए। जीअं मूं चयो सवेर, ॿोली शहीद पई थिए, तारीख़ शहीद पई थिए पाकिस्तान में। तंहिंजे करे इहो जेको जागीरदार आहे, दलाल जागीरदार, ॿी जंग असांजी उन जागीरदार जे ख़िलाफ़ु आहे, उन दलाल जे ख़िलाफ़ु आहे। ऐं टीं जंग जेका आहे उहा असांजी इन बुनियाद परस्ती मज़हबी जेका इंतिहा पसंदी आहे। ऐं हे सम्झनि था त सिंध खे असीं जेको आहे अफ़गानिस्तान करे विझंदासीं ऐं हिते जंहिंखे वणे तंहिंखे इल्ज़ाम हणंदासीं, तूं काफ़र आहीं, तूं हीअं आहीं, तूं मुलहदी, तूं फलाणो आहीं, टीरो आहीं, माण्हू टंगे छॾंदासीं। न, सिंध जी क़ौमी तहरीक न कमज़ोर आहे, न निधणकी आहे। जेकॾहिं तव्हां इन क़िस्म जूं हरकतूं कंदो त पोइ इहे मस्जिदुनि में वञी को बि इंतिहा पसंदि ऐं दलाल मुलो जेको आहे नमाज़ बि कोन पढ़ी सघंदो। मां क्लियर थो चवां, छाकाणि त ॾिसो सिंध जा माण्हू, तव्हां ॿुधो, असांजो क़ौमी रिवायतूं असांजूं इहे आहिनि त सिंध में वताए फ़क़ीर जूं खोड़ किसा कहाणियूं तव्हां ॿुधो। यानी मां इहो अॻु में बि चयो आहे, वताए फ़क़ीर जी गऊं जो गाह पाड़े वारनि जो हिकिड़ो गॾु खाई वेंदो। वताए फ़क़ीर दुआ कई, अलाह साईं खे मथे हथ मथे करे चई साईं न गॾु खे त मार। ॿिए ॾींहं जो सुबुह जो उथे त गऊं मुई पई आहे, हथ जो हीअं त बणाए, त गऊं आहे। ॻोठ जा अंधा वठी आयो, 10-12 अंधा वठी आयो, चयो हे ॾिसो आहे छा, जानवर कहिड़ो आहे मरी वियो आहे। हुननि हथ पे हयां जो ॾिसंदो सिंग बिंग पुछ पुछ, चयो हे त गऊं आहे। त मथे न्यारे अलाह खे चई त अलाह तूं अंधनि खां पोइ थी। इहे हुजतूं रहियूं आहिनि असांजूं सिंधी समाज में एॾी सह परई आहे जो इन क़िस्म जा पहाका, इन क़िस्म जूं चवणियूं, छाकाणि असांजो इहो मञणु आहे त मज़हब ऐं जेको आहे इंसान जो ज़ाती मामिलो आहे, मुंहिंजो ख़ुदा सां ज़ाती मामिलो आहे। मज़हब में मां नमाज़ पढ़ां थो, नथो पढ़ां, ख़ुदा को हिन मुलनि खे क्लार्क कयईं, DSP ऐं SP करे रखियो आहे असांजे मथां, त हे जेको आहे नमाज़ नथो पढ़े, हे रोज़ा घटि रखियईं, हे ज़कात घटि थो ॾिए, सोटी खणी अचे असांजे दर ते अची बीहंदा। हिन को दिमाग़ु ख़राबु आहे। तंहिंजे करे मज़हब इंसान जो ज़ाती मामिलो आहे। इन में को बि मुलो जेको आहे क्लार्क ऐं SP DSP जेको चहबुक खणी मथां असांजे अचे न बीहे। ऐं मां इहा ॻाल्हि वरी दोहिरायां थो, सिंधी क़ौम खे चवां थो, ख़ौफ़ मां निकिरो, निधण खां न आहियो। क़ौमी तहरीक वेठी आहे, जस्म में वेठी आहे। मुलनि खे, इन्हनि पुलिस वारनि खे चवां थो त जेके बि हिन जा, मां चवां थो तव्हां ख़ैर ख़्वाह आहियो, पंहिंजे मथां इन शहीद जी FIR कटराए पाण खे जेल में विझरायो। जेकॾहिं न ॿाहिरि आहियो त पोइ क़ौमी कारकुननि खे इहो पैगाम आहे त इन्हनि जूं शिकिलियूं स्कैन करे छॾियो, इन्हनि मुलनि जूं, इन्हनि ॿिन्हिनि जेको आहे पुलिस ऑफिसरनि जूं। ऐं हे सम्झनि था त असांजे माण्हुनि खे इन मारे मज़हब जे आड़ में वेही इनाम इकराम वठंदा। सिंध एतिरी बि जेको आहे निधणकी कान्हे का, एतिरी निधणकी सिंध कान्हे का। मां इहे ई चंद ॻाल्हियूं तव्हांखे चवंदुसि त ताज़ियती मेड़ाका शहीद शाहनवाज़ कुंभार जा कयो, उनजे माइटनि खे मां चवां थो, उनजे वनीअ खे, उनजे पुट खे, उनजे वालिद ऐं वालिदा खे त बाबा ख़ौफ़ज़दा न थियो, ख़ौफ़ज़दा न थियो। सिंध एॾी निधणकी कान्हे का। असीं वेठा आहियूं, तव्हांजा वारिस आहियूं, सिंध जा वारिस आहियूं। ऐं बुनियाद परस्ती, रियासती जेको आहे सो कब्ज़ो ऐं जागीरदारी जी जेका लानत आहे, इहे टई गॾिजी सिंध खे ग़ुलाम पिया कनि। इन करे जीअं मूं चयो त जेके रोशन ख़्याल जेके माण्हू आहिनि, क़ौम परस्त कारकुन, बाशऊर अदीब ऐं दानिश्वर, मां उन्हनि सभिनी खे चवां थो, लिखो, बेख़ौफ़ थी लिखो, बेख़ौफ़ थी लिखो। ऐं इहे जेके कातिल आहिनि, इन्हनि कातिलनि खे मां सिर्फ़ु एतिरो थो चवां त तव्हां जूं तस्वीरूं क़ौमी कारकुननि जे ज़हननि में स्कैन थी चुकियूं आहिनि। जीअं सिंधु देश, जीअं साईं जेम्स।